الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وصمدنا ومرشدنا ومولانا محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن هذا القرآن يهدي للتي هي أقوم آمنت بالله صدق الله وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وسلم تسليما واجب الاحترام قابل صد احترام علماء کرام اے مجھے مسلمان بھائی عزیز و دوستو بزرگو اللہ تعالی جل جلالہ جا تمام اساں جے مٿوں پڻ گھڻا احسان ہیں جے رب پاک تمام اساں کے پنج ان گھڻے نعمتاں سان نوازयो तव्हां सां जेको कलमो पढ़ियो आहे उहो कलमो रब पाक तव्हां असांखे बल्कि मर्दनि ऐं औरतुनि खे चूंडे ॾिनो इन ते जेतिरो भी शुक्र कयूं वो थोड़ो ही जुदा ॻाल्हि आहे त असांखे अल्लाह पाक मुसलमान जे घर में पैदा करे या कलमे वाली दौलत मुफ्त में ॾेई छॾी इहो अल्लाह जो एहसान आहे कोन्हे तव्हांखे शायदि निंड आहे तव्हां हिन संडे में सुता पिया आहियो वॾो ख़तीब जेको आहे सो आख़िर में थींदो वॾे ख़तीब खे सुञाणो न उहो कहिड़ो आहे नारे तकबीर नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर वो वॾो ख़तीब आख़िर में थींदो तो मेरे पंजो नालो लिखण वारा
तो ये बुधनो तकरीबन अधिकारी भर्जी अचे गई थी खतीबन जी जोगी साहब पहुंची मौलाना खान साहब पहुंच चुका मौलाना यासीन चाचा साहब खतरे का चलिया पुतात माशाल्लाह ये बच्चे दी का सर्दी हुआ लेट करना इंशाल्लाह ताला इंशाल्लाह आस्ते आस्ते चल ये तो आखिरी यार खतीब देर करियो अल्लाह पाक मेहरबानी फरमाए न तने साखे अल्लाह पाक उन आलम सागत जोड़े छके आज के गाले है जेके नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सच्चा वारिस हैं सहाबा जा वारिस हैं औलिया अल्लाह हैं आए हुए उलमा जेके मुत्तकीन जी जमात है मुजाहिदन जी जमात है उन सा तहाए सा के अल्लाह पाक जोड़े छडियो है इनते भी शुक्र कजो बको अल्लाह साईं जो नालो जोर सा वठो न त महंगाई वधी वेंदी मानो महंगाई थी गई है मुझे इब्तदा इश्क है होता है क्या आगे आगे देखिए होता है क्या जरे मिठे कुरान खे तो पोते रखियो त कोई हाथ जे कुरान जे जरिए कौमन के हिदायत मिली पूरी कायनात में इनकलाब आयो है कुरान जे जरिए दुख करना पवे तो अज वो यहूद नसारो पंजे मुल्कन में कुरान के साड़े मथे हाथ जे को सकीन अजमत कुरान जिंदाबाद जिंदाबाद मुझे कातलते मुझे कातलते मुसलमान खामोश ये खामोश है सब समझ में कौन दिया अल्लाह हिदायत लिए इन कौम है जलसा तो दो प्यार हो माशाल्लाह मेरा वाला कतई भी बुदो था पर ये दौर थी आयो फेसबुक वालो टच मोबाइल वालो मिस कॉल वालो एकड़े कन का बुदो बे कन किरियो ये कोने इन नियत सा न वेंदा करो इन नियत सा इंदा भी न करो नियत हिदायत जी करे इंदा करो जरे अल्लाह जो कुरान खती बजे तवाजे विच में आए रखो तो हां पाजी तकरीर में को करनो पर जिते किते तवाजे तो जलसा में कुरान विच में हो तवी हाथ मथे खणा आयो आई पोवनी मोबाइल में गाली दिंदा आपो भी तवा के चवा अल्लाह पाक इनको हिदायत मुसलमान जो दिमाग अंग्रेज जो गुलाम है ये अंग्रेज वालो भूसो तले निकलो जने कुरान के सीने से असा नमाज पढ़ना अंग्रेज गुलाम की हां मोजा खारो असा के हथ लगला ना मौलाना हुसैन मदनी रहमतुल्लाह अलैह मौलाना अत्तौल्लाह शाह बुखारी मौलाना मुहम्मद अली लाहौरी मौलाना ताज महमूद अमरोटी मौलाना उबैदुल्लाह सिंधी मौलाना अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैहिम इन्हें सत्य सामने दावा तो सबको कंदो आए पर वो हकीकत में जेके बयान करे
हकीकत जॾहिं बयान थींदी आहे त पोइ ख़बर पवंदी आहे त हुनजी घणा तारीफ़ कनि। असांजो हिकिड़ो माण्हू आहे चयोसीं ॻोठ वारा ॾाढो मूंखे भाइन जिमो पड़ा निकिरंदो आहियां हथ चुमंदा भाकुर पाईंदा चुमो ॾींदा त हुन बुज़ुर्ग चयो ख़ुदा जो कसम खणी चवां थो तो हक़ बयान ई कोन कयो हक़ हुजे ऐं मुखालफ़त न थिए। सोने नबी का वधीक कंहिंजा अख़लाक़ आहिनि सोने नबी का वधीक मिठी ज़ुबान कंहिंजी आहे सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का वधीक जोड़ण वारो को आहे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का वधीक को उम्मत जो फिक्र करण वारो आहे। ओए रहमत वारो नबी जॾहिं क़ुरान नाज़िल थियो इन्ना हाज़ल क़ुरआन यहदी लिल्लती हिय अक़वम। इन मक्के जे अंदर क़ुरान जॾहिं रहमत वारे नबी पढ़ी ॿुधायो त मक्के जे अंदर इनकलाब शुरू थी वियो हलियो 40 साल पहिरीं मञण वारा सादिक़ अमीन चवण वारा जॾहिं सुणे मुहम्मद मुस्तफ़ा जैसा लो क़ुरान पढ़ियो छो त क़ुरान में चयो आहे लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन अल्लाह जो क़ुरान फरमाए थो मोमिनन जे मुंह मथां एहसान कयो आहे मोमिनन जे मथां पाकिस्तान में मोमिन सदाइण त सवलो थी वियो हलियो को ॾहण ॾियण वारो को मोमिन सदाए को 8 रकातन वारो मोमिन को सदाए को 12 ॾियण वारो मोमिन को सदाए जंहिंखे घर वारी बि न पुछे उहो बि रोड ते बीही चवे पियो आऊं मोमिन आहियां मोमिन तूं नहीं मोमिन उहो आहे जंहिंखे अल्लाह जो क़ुरान सॾे सुहिणो मुहम्मद मुस्तफ़ा जंहिंखे मोमिन सॾे अल्लाह साईं फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन मोमिनन जे मथां मूं एहसान कयो आहे इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। अल्लाह साईं फरमाए थो मोमिनन ते इहो एहसान कयो आहे जो इन्हनि मंझां मोकिलियो आहे इन्हनि मंझां मोकिलियो आहे हुन जो पहिरियों कमु छा आहे अतलू अलैहिम आयातिही छा आहे कुरान पढ़ मूंखे मोकिले चवंदा तूं असांजा चंदा बंदि थो कराए मुताला करे तव्हांजा चंदा बंदि थियनि त तव्हांजो तालुक़ु हुन सां थिए कैसा थिए फज़ाइल मनाक़िब ॿुधाइण जे लाइ तबलीगी जमात हिकिड़ी मुस्तक़िल आहे तूं क़ुरान ॿुधा क़ौम खे अल्लाह पाक फरमाए थो मोमिनन ते मूं वॾो एहसान कयो आहे जो इन्हनि मंझां मोकिलियो आहे हुन जो पहिरियों कमु आहे अतलू अलैहिम आयातिही मुंहिंजो क़ुरान ॿुधाए छो त क़ुरान जे ज़रिए इनकलाब ईंदो कंहिंजे ज़रिए हिकिड़ो वॾो मौलवी साहिब चए थो क़ुरान सां हिदायत कोन मिलंदी क़ुरान सां हिदायत कोन मिलंदी अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। ये अल्लाह जो क़ुरान चवे तो हिदायत क़ुरान जे ज़रिए थींदी हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान। इंसानन जे हिदायत जे लाइ क़ुरान आहे जंहिं क़ुरान खे अॼु असां मुआशिरे मां
कढी छॾियो आहे क़ुरान खे तिजारत मां कढी छॾियो आहे दुकान मां कढी छॾियो आहे क़ुरान खे मुआमलात मां कढी छॾियो आहे मुआशरात मां कढी छॾियो आहे अदालतन मां कढी छॾियो आहे हुकूमतन मां क़ुरान खे कढी छॾियो आहे पूरे मुआशरे में क़ुरान खे जॾहिं कढियो आहे क़ुरान जी चार दीवारीअ में पनाह वरिती आहे मदरसे जी चार दीवारीअ में पनाह वरिती आहे मस्जिद जे अंदर पनाह वरिती आहे उते बि क़ुरान खे ख़त्म करण जे लाइ पूरी दुनिया जो कुफर लॻो पियो आहे त हिन क़ुरान खे कीअं ख़त्म करियो चई मौलवियुनि खे ख़त्म करियो चई इस्लाम जी मुखालफ़त कंदासूं मोचड़ा खाईंदासूं मौलवियुनि जी मुखालफ़त करियो ऑटोमेटिक इस्लाम जी मुखालफ़त थी वेंदी हले पई मौलवी भी घणा मिठा भी आहिनि तव्हां चयो मिठा मिठा हड़प कड़वा कड़वा ईअं न यतलू अलैहिम आयातिही क़ुरान ॿुधाए क़ुरान रहमत वारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के जे गजन जे अंदर या दावत ॾिनी कॾहिं उहो बि टाइम आयो जो रहमत वारे नबी पंहिंजी नालनि मुबारक जुती मुबारक हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ॾिनी जे अबू हुरैरा मुंहिंजी जुती वधाईंदो वञ ऐलान कंदो वञ जेको ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदो उहो जन्नत में वेंदो कॾहिं ॿाहिरि निकितो त साम्हूं हज़रत उमर अची वियो हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त अबू हुरैरा ॾे ख़बर केॾांहुं थो वञे जे सोने नबी मोकिलियो आहे चई मुंहिंजे नालनि मुबारक वॼाईंदो वञ ऐं इहा ख़ुशख़बरी ॾींदो वञ जेको पढ़ंदो ला इलाहा इल्लल्लाह वो डायरेक्ट जन्नत में वेंदो हज़रत उमर हुनखे धिको ॾिनो हज़रत अबू हुरैरा किरी पियो आहे वरी वापसि वठी आयो आहे रहमत वारो नबी दिलबर नबी साक़ी हौज़े कौसर नबी शाफ़े मशर नबी इमामुल अंबिया रईसुल अंबिया खतीबुल अंबिया जनाब मुहम्मद मुस्तफ़ा हम समझंदो से पीटीआई यारा बैठा आने जेके न ॻाल्हाईंदा पाकिस्तान ठही पंध खुटंदा सुन टुटंदा मुंदन वसंदा मींहं अदब वेंदो हया वेंदो लज न रहंदी सिंधी गैरत वारा 70-80 साल वारे पोड़े खां पुछ गोठ जो रईस वॾे रहंदो त गोठ खां 4 एकड़ परे लहंदो सिंधी सवारी सां सिंधी गोठ में मथे उघाड़ो जेको आहे सो गोठ में केरु कोन हलंदो कंहिंमें जुरत कोन हूंदी जो गोठ जे पासे मां घोड़े ते चढ़ी मटे वञे या गैरत हुई ॾाढी गैरत हुई पटको गैरत हुई परतो गैरत हुई अजर न्याणी से गोठन ते नचाए हाणे तुंहिंजी गैरत पंध खुटंदा संग टुटंदा मुंदन वसंदा मींहं मुंदा का मींहं पंध खुटिया कोन खुटिया संग टुटिया कोन टुटिया घर घर में झेड़ो आया कोने को अखियुनि सां ॾिसो त शायद ई कोन था तव्हां वटि सभु माना खीर खंड गिरोड़ी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए तो पंध खुटंदा संग टुटंदा मुंदन वसंदा मींहं अदब वेंदो हया वेंदो लज न रहंदी राजा राकास थींदा सॼो पाकिस्तान खाई विया अञा ताईं ओघराई बि कोन था ॾियनि राजा राकास थींदा गोला पींदा के तूं आहीं त शींहं पर तोखे सलाम करणो पवंदो सही खे अरे ये ॻाल्हियूं ॾिसो पिया अखियुनि सां कोन था ॾिसो हा रुको हमको न ॾिसो तव्हां बि पिया सच्ची कोन था करियो हा बोलना वापस जो आयो मैं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत उमर वापस वठी आयो उमर वापस छो वठी आयो वापस छो वठी आयो चई साईं जेकॾहिं सिर्फ़ कलमे ते जन्नत मिलंदी त पोइ निमाज़ूं केरु पढ़ंदो रोज़ा केरु रखंदो ज़कातूं केरु ॾींदो हज केरु कंदो
अल्लाह से होते जोते वही नाज़िल फरमाई इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ईमान आणण खां पोइ अमल सालिह सब रसूल अल्लाह तौफीक दिए। आमीन चो आमीन। नमाज में आस्ते पर जलसे में जोर से चोला करो। रहमत वाले नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या दावत ॾिनी अकेलो मदी मक्के जे घटन में दावत दे पियो त तव्हांजो माबूद हिका, मुश्किल कुशा हिका, सजदन जे लायक हिका, धीअ पुट ॾियण वारो हिका, नफ़े नुक़सान जो मालिक। ये न्याणियूं जिंदा पूरियूं वेंदियूं हुयूं, न्याणियुनि खे विकिणंदा हुआ, न्याणियुनि खे वर्षे में कुछ भी कोन ॾींदा हुआ। अॼु अंग्रेज चवे थो त असीं हक़ ॾियारींदासूं। तव्हां ॾिसंदो त अंग्रेज़नि जे मुल्क जे अंदरि 70% माण्हुनि खे इहा ई ख़बर कान्हे त अबो कहिड़ो आहे, अम्मा कहिड़ी आहे। कुर्बान वञा इस्लाम जे अज़मत जे मथां जंहिं पाकीज़ा ज़िंदगी असांखे ॾिनी आहे। चओ अल्हम्दुलिल्लाह। एड़ो तो मजहब के छॾियो वेठो ऐं अंग्रेज जी गुलामी के तो कबूल करे तो, अंग्रेजी ॻाल्हाए जेको फ़ख्र करे तो, इहो गुलामी जी निशानी आहे। मौलाना अबुल कलाम आज़ाद रहमतुल्लाह अलैह नालो तव्हां ॿुधो हूंदो। बर्तानिया का वफ़द आयो कलकत्ते में मुलाकात जे लाइ। मौलाना अबुल कलाम आज़ाद रहमतुल्लाह अलैह विच में तर्जुमान विहारियो। आऊं ॻाढ़ उर्दू में कंदो साईं तूं तर्जुमो उन्हनि खे अंग्रेजी में ॿुधाइजां। के ॻाल्हियूं उन्हनि में अहिड़ा लफ़्ज़ हुया जो तर्जुमान सही न ॿुधाए सघियो अंग्रेजी जी माना। मौलाना अबुल कलाम आज़ाद रहमतुल्लाह अलैह उनखे माना सम्झाई त हिन लफ़्ज़नि जी माना ही अंग्रेज पियो चवे ओ हिनखे गैरत चइबो आहे। मुसलमान तूं गैरतदार, तुंहिंजो कलमो तुंहिंजो केॾो क़ीमती आहे, नबी तुंहिंजो केॾो क़ीमती आहे, क़ुरान तुंहिंजो केॾो क़ीमती आहे। हे सभु छॾे तूं अंग्रेज जे ग़ुलामी खे साईं खे चवां वञी क़बूल थो करे, गिट मिट ते फ़ख्र थो करी त मूं अंग्रेजी सिखी छॾी आहे। तूं अरबी सिख जेका सोणे मुहम्मद जी ज़ुबान आहे, जेका क़ुरान जी ज़ुबान आहे, जन्नत जी ज़ुबान आहे। तू फ़ख्र करे त ठहे भी थो। मौलाना अबुल कलाम आज़ाद के बर्तानिया जो वफ़द पियो चए त तुंहिंजी हेॾी हार्ड अंग्रेजी आहे, पोइ तो तर्जुमान छो विहारियो आहे जे तूं 5000 किलोमीटर करे हिते अची पंहिंजी ज़ुबान में ॻाल्हाई तो, पंहिंजे घर में सिंधी ज़ुबान में जवाब ॾींदो त तुंहिंजी ज़ुबान को ॻाल्हाईंदो। मज़हबी गैरत इहा सामी असली तालीम में बोलियो ना असली तालीम ॾिठी है, अञा तो शुरुआत थी है। असली तालीम में असीं अॻिते निकिरी विया आहियूं घणा। माशाअल्लाह अब्दुर्रहमान साहब के अची विया माशाअल्लाह साईं भलो करे। यतलु अलैहिम आयाती माण्हू साईं ॻाल्हि सिधी ॿुधाए त तोड़ पैदा थी वई। क़ुरान में तोड़ आहे, क़ुरान सां जेकॾहिं तोड़ पैदा थिए त टुटल सुठो आहे। हर गुरू असांजे पाण माण्हू पढ़ी धोखा थो ॾे, फ़ाइदो कहिड़ो यतलु अलैहिम आयाती क़ुरान ॿुधाए। क़ुरान आलिमन जो कम आहे, क़ुरान ॿुधाइण। ऐं जे न ॿुधाईंदा त क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे दरबार में मुजरिम थी बीहंदा। सोनो रसूल फरियादी थी बीहंदो इन क़ुरान जे अंदरि आहे। क़ुरान सोने नबी जे हथ में हूंदो, अल्लाह जी अदालत हूंदी, फरियादी मोहम्मद मुस्तफ़ा हूंदो। तव्हां ॿुधायो त इन क़ौम जो हाल कहिड़ो थींदो जे अल्लाह जी अदालत जे अंदरि फरियादी मोहम्मद मुस्तफ़ा थिए, हे अल्लाह जो क़ुरान बि फरियादी थिए त हिन जो ठिकाणो किथे हूंदो। ये कने जाचो इंते गौर कयो।
ये उलमा रात दी मेहनत पिया कन तव्हांजी हिदायत जे लाइ तव्हांजे नफ़े जे लाइ तव्हांजे नस्लनि जे नफ़े जे लाइ इन्हनि आलिमनि सां मोहब्बत करियो कंदव इंशाअल्लाह या सरकारी मौलवी ने नारे तकबीर नारे तकबीर उलमा देवबंद उलमा हक उलमा देवबंद उलमा हक जमीयत उलमा इस्लाम शान कुरान सरकारी मौलवी मामलो असांजो ठप्पो असांजो देवबंदनि जो उल्लू पंहिंजो सिंधो कंदा अगर हक बात कहता हूँ तो मजा उल्फत का जाता है अगर खामोश रहता हूँ तो कलेजा मुंह को आता है अंधेर नगरी लगी पैया चरमत राजा जो राज लगो पिया टके सिर भाजी त टके सिर खाजा आया कोने इन दौर जे अंदर तवा के आलिम कुरान बुधाइन था कुरान वारना सदीन था तवा जो फर्ज थिए तो इन आलिमन जो साथ जो इन सा मोहब्बत करियो ओ कुत्तो ओ कुत्तन जो चमचो जेकने को आलिम ते आंगरी खणे तो उनके ठका लाउने वाली लपाट हो जे उनके पत्तो पैदी वने त ही सोने मोहम्मद जे गुलामन जो गुलाम सरकारी मौलवी ने सरकारी मौलवी जो हाल थी इंशाअल्लाह घरवारी भी पूछा इसमें चो इंशाअल्लाह सभई जोर से चो इंशाअल्लाह कुछ माण्हू कोन था चवण ये सरकारी तरस्ता यतनु अलैहिम आयाति कुरान जे जरिए इनकलाब इंदो जने मक्के जे अंदर कुरान पढ़ियो रहमत वाले नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान पढ़ायो पहिरो मदरसो हजरत अरकम साहबे जे घर वारो यो मदरसो शुरू थियो केर तो चवे मदरसो कोन हो जेको ईमान आनी दो न घर जे अंदर अचे सोने मोहम्मद का कुरान पढ़ंदा वा वरी जने मदीने वाला आया पहले चक्कर 70 आया बे चक्कर 70 या 80 आया उन्हनि सां गॾु मुसीबत उमेर जी तशकील रहमत वारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई वञ मदीने वारनि खे अल्लाह जो कुरान पढ़ा छा पढ़ा अल्लाह जो कुरान पढ़ा ये कुरान तो रहमत आ कुरान बरकत आ पर तू लोगो दुकान जे लाइ साईं खत्मो कढे दुकान में बरकत पवे दुकानदार वरी घणे ये करना शहर में भी आप सुना करना है को मदरसे शागिर्द उठी ना तो तिलावत कराएंगे बाकी हिनते अमल करने जे लाइ मरो अल्लाह हिदायत दी है कौम में आमीन आमीन दिल से असी को भी हिदायत दी इन कुरान में अल्लाह दी तौहीद जो जिक्र सोने मोहम्मद मुस्तफा जी खत्म नबूवत जो जिक्र 114 जाइन ते अल्लाह पाक कुरान में फरमाए तो सोने मोहम्मद जी ताबेदारी करियो जी वो ताबेदारी के सिखाने इतना आसान सिखाने जो के कुरान ही कोन कुल अल्लाह भी कोन थी ओ मलक शैतान मलक हो ओ सिखाने जो उनके भी कुल अल्लाह को है कुरान में सिखाने दाजे के कुरान जा माहिर होंदा कुरान जा हुक्म वे बुधाइंदा जेके कुरान जा माहिर होंदा वे आलिम आहिनि अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह जमीयत उलमा इस्लाम जो अगवान सरवान हींअर पूरे उम्मत मुस्लिमा जो अगवान जेकॾहिं आहे त मौलाना फज़ल रहमान जेकॾहिं ॿियो कंहिंजे ज़हन में कंहिंजो नालो अचे थो त उहो ग़लति ख़्याली जे अंदर आहे पूरे उम्मत मुस्लिमा जो अगवान इमाम जेकॾहिं हींअर थी बीठो आहे त मौलाना फज़ल रहमान
मुखा वजन ॾाढ़नि वारा भी उन सां तासुब रखंदा तो तासुब में मरी वेंदा इंशाअल्लाह ये इस्लामाबाद में सेवा 15 नहीं पासे में मस्जिद हुई मुझे दोस्त है मस्जिद भी खोल रहा है जल्दी जमात जला सुल्तान का जमात आई उन्होंने मस्जिद जो साथी हो नौजवान नेक साले इंसान जैसे ख्वाब में सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ियारत कई ऐ मौलाना फजल रहमान के सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलाम हो सुभान अल्लाह तो के खबर कई तवा के खबर है कुरान तकरीर में चक्कर है ये कुरान सजो भरियो पियो है यहूद जो मिशन हो नबियन खां नफरत ॾियारणु कंहिंखां ए ॻाल्हियूं यादि करियो जेके कम जूं मथो मश्किलियूं मूंखे कोन थियूं अचनि ए चर्चा करणु मूंखे कोन था अचनि हे यहूदियन जो मिशन हो अंबिया अलैहिस्सलाम जी मुखालफत करण अंबिया अलैहिस्सलाम का नफरत ॾियारणु ऐं अंबिया अलैहिस्सलाम खे शहीद करण ही हो यहूद जो मिशन हो अज यहूदियन जा जेके एजेंट आहिनि वो कहिड़े भी रूप में आहिनि भले असां वारे रूप में छो न हुजनि उन्हनि जो मिशन भी इहो आहे अंबिया अलैहिस्सलाम जे वारसनि खां नफरत ॾियारणु तवां कोन कंदो नफरत इंशाअल्लाह अल्लाह तवां के इंशाअल्लाह इन आलमन सां मोहब्बत कंदो अल्लाह इनन सां गड हशर कंदो खुदा जो कसम इस्लामाबाद में एडा वडा शेखुल हदीस मुफ्ती मुफस्सिर मुहद्दिस मुहक्किक मुबल्लिग पीर उन्हनि जे चेहरनि खे ॾिसी यकीन कंदो कहिड़ो बि गुनाहगार हुजे तौबा करण ते मजबूर थी मूं पंहिंजनि अखियुनि सां ॾिठा सर्दी उते जी कहिड़ी हुई बरसाति जे अंदरि हीअ प्लास्टिक ओटियूं ऐं उते वेठा या कहिड़ी शइ हुननि खे विहारे वेठी आहे या नबी साईं जी विरासत विहारे वेठी आहे उम्मत ॿुॾे पई मुल्क ॿुॾे पियो इनके बचाने जे लाइ लोटा त फिरंदा रहंदा तो न फिरण वारो हिकिड़ो ई आहे मुजाहिद मौलाना फजल रहमान ॿियो केर बि कोन्हे को अॼु बि अल्हम्दुलिल्लाह मैदान ते बीठो आहे त तव्हां सभु साथ ॾींदव न इंशाअल्लाह तवा मेहरबानी करो कुरान बुधो कुरान जा आशिक थी वञो कुरान वारन जा आशिक थी वञो रहमत वाले नबी मक्के जे घटिन जे अंदर पत्थर खाधा मारूं खाधियूं घुटा बर्दाश्त कया नियाणियुनि जो तलाकों बर्दाश्त कयो 3 साल शाबे अबी तालिब इस्लामाबाद में अबू जहल वारो कम कन पिया उहे तव्हांखे वणनि पिया जेके सोहणे मुहम्मद जी खत्म नबूवत जा चौकीदार थियो बीठा आहिनि सब कुछ कुर्बान करियो बीठा आहिनि उन्हनि खां तूं नफ़रत करी तो नबी खे मुंहुं कहिड़ो ॾेखारींदे शाबे अबी तालिब में तादी भी पाबंदी है अबू जहल वारन त सोहणे मोहम्मद के आई सोहणे मोहम्मद जे सहाबा के एक शेर सामान जो भी तवा के देणो ना है इस्लामाबाद में भी होटल वारन के ऑर्डर जारी कयो कमरो न दिजो खादो पीतो न दिजो सामान इनन के न दिजो अबू जहल जे ताबेदारी हो जा गन पर अल्हम्दुलिल्लाह पुलिस वारन के मानी और जमात पे करने चलो न सुभान अल्लाह पुलिस वारन जो खादो आया पे बदबू वारो जी खाइंदा किथा तवा जो बाप कराए दो साईं ये 70 साल पाकिस्तान में दिया साईं बोरी में कोई हुकूमत भरे सके कौन पहुंचाए
वो चाहिए तव्हां खे मिलंदो ज़रूर रज़ा हिकिड़ो केर जोर सां रहमत वाले नबी उते इनकलाब आंदो पी अलग थियो पुट अलग थियो हां जोड़ टुटियो छा जोड़ टुटियो छो टुटो कदे अरे हट ॿुधण वारो थियो रुगो बुद्धि का चर्चा है खाली झोली बिठाई साहब जा रोपो थिए थोड़ो सोनो वसे मी जंहिंजो चंडो डी उता ही उन्यो ये कुरान वाले रहमत वाले हिन प्रोग्राम जा झोली खाली करे तू वने तो अचण जो तो फायदो कहिड़ो असां ते चवंदा तव्हां खाली झोलियूं खणी आया आहियो हितां जॾहिं उथो त अल्लाह जी रहमत सां झोलियूं भरे पोइ आलमन जा बयान ध्यान सां ॿुधो ॻाल्हियूं के सख़्त हूंदियूं पर पुराणो बुखार जेको आहे ॾिसो तव्हां हकीमन खां पुछो जेसी खारी दवा न ॾिबी तेसी बुखार कोन थो मुंहिंजी आदत है हींअर माण्हुनि जो जेको माहौल आहे पाण कई माण्हू पंहिंजो ॿुधाईंदा आउं चवंदो आहियां त दोस्तनि खे ॻाल्हि ॿुधाइण जो फ़ाइदो नाहे तव्हां एतिरो प्रोग्राम दोस्तनि रखायो आहे हाजी साहब मौलाना साहब हिकिड़े माण्हू खे अल्लाह पाक हिकिड़े अमल जी तौफ़ीक़ ॾिनी सॼो प्रोग्राम हिननि जो कामयाबु थी वियो असीं बि आयासीं असांजी हिकिड़ी ॻाल्हि तव्हां मञी वरिती इंशाअल्लाह असांखे अल्लाह जी ज़ात में उमेद आहे त असांजी निजात जो ज़रियो बणिजी नबी साईं फरमाया अली वञ दावत ॾे तुंहिंजी दावत ते जेकॾहिं कलमो पढ़ी वरितो त तुंहिंजी निजात जे लाइ काफ़ी आहे अल्लाह पाक तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए आवां पानी जाए को उठा आखिर में दुआ कलमा जे को चाहो तो आमीन चाहो तो हथ मथे करे जे को चाहो जब मुखा को वरी बयान थिंदो साईं कामरान साहब ता खबर मशहूर शख्सियत है आया कोने को तम इंशाअल्लाह देखो ऐसो कारी साहब तमा के जुमाई छदी दो इंशाअल्लाह जाओ इंशाअल्लाह मोदी आखिरी में बस ये एकरो दुआया बेटे जुमलान में चाहिए आका मदीने अंदर मिल जाए आशिया किस्मत मेरी में लिख दे मदनी का आस्ताना किस्मत मेरी में लिख दे मदनी का आस्ताना आका मदीने अंदर मिल जाए आशियाना आखिर में शायद मर कर हशर में जाऊं आका को कहते पाऊं मर कर कब्र में जाऊं आका को कहते पाऊं कुछ भी न पूछो इससे ये है मेरा दीवाना कुछ भी न पूछो इससे ये है मेरा